हलो काम हलो मानी न ॾींदो मैं अब्बा जी अब्बा ॾे खणी तूं अञा मानी न खणी तो बस कुटी तो अब्बा ओ बुख भी ॾाढी लगी आ घरों मानी भी न मिली आ मौला को रस्ते में मिलाए ओ खालिया पेट को ढोड़ो कराए काम भी तंग था कनि मानी खचनि था अब्बा भी ओड़े परे कम करे तो इते ये ना त काथे लग कम कया मां पंधु कले कले थकिजी पवां तो शहर वञा तो त वरी स्कूटर लॻनि था एॾी छुआलिया अड़ी चरियो अची तो पानी जी बा बोतल हथ में तदे तै छथी पैदा इन्हीं के जो डलो जा इन्हीं के जो डलो जा यार परे थी अगे देर थी वई अब्बो कुटी तो मां एॾो पंधु कयो आहे अरे छाथी ए चरिया भी त हेरे ता अंधो आ चाली से नथो मानी अञा चरियो मानी ताए के जी थी अब्बा जी हल यो तोरो पीबा ओ परी बाईपास है ना उते कम करे पियो चरिया इन्हीं के ऐसा दी ना त मुजो सादो पुट है इन्हीं के छो पंधु कराया यो माना ओडे खणी वेंदे हां तडी खणी वेंदो अब्बा मुके 10 रुपया दींदो आ अरे 10 रुपए का एडो पंधु बाबा ने हिया कर तू छडे तू न के तू बस मां तो घणा नींदो दी 10 रुपया मानी तो देख सो दिया हां हिया करे तोखे 20 न्या तो बाबा तू घर वन्यो मानी यो चरिया कथी परे बाकी हिया वडो मां चरियो आया पर मानी न दी तू अरे बाबा चरिया इने उते छोकरे के कुत्ते छिते उन डंगो हेवा वाली तोखे मारे छनी तो यो वठ 20 बाबा तू वन ओने जेको आसो चरिया 20 रिठा थी कदी किए थींदा न बाबा मुके 10 दींदो आ हलो 30 ॾियां तो तुझे भाग में गीते को निकता न बाबा हे 30 वठ तू मानी माखे दे पानी भी जाए हां पानी न त बा किए छा भला को मां ओ रोज तू इते मिलदे मुसा तू बाबा मां तुझो अगु अचू बिठो तू माखे गोली ना हण त तू मां बस सुबह मता 40 ॾियां सुबह मता 40 ॾियां मां एड़ो आए पो मां सुबह का मानी वधाए खणी हां हण पी दे बाबा हुआ तू वनी आ न तोखे नुकसान पया उते गाडियूं काका हणन ता सिजू आसकारी शैतानी को अब्बा धुल में ट्रैफिक वधी वई आ बस ठीक है बेर तू इते वेंजा मां तोके डेली मानी हां 10 मिनट आगे तो का बिठो तो मन बाबा तू हां अबे के चंदू मानी मुजी शाख में किरी पई हां वो पर यार मां कूड़ ना गणाई तो मां चरियो मां चंदू मां ओ काकू खचे बस मुके हां बस सही है पो थावा दई वेंजा हां वन तो खावा न माई वन मां के घर मानी न दी ना यार मत अबो कुटे मोटाए दे बाबा न यार न कुटी तो नी के तू तो बाबा बियर सोले कम कंदे त मां तो के आने नींदो मां न त मां नाने नींदो मां न कुटी हां मन जल्दी कर वारी वो कुत्तो ना अची वने तारो पैदाला बुद्धि मां जी भी मानी घर में रखदा ही ना है ओए हे दुंगी दी जाए दुंगी ओन तारकार दुंगी मां ओन अकले दुकान में रखी दो ने वन मानी खाण दे मां के चंद्रा हां ओए हे मिर्च घणा थी पानी पींदो वञा अरे मिर्चा न कुछ भी मामू दी तू बस तू वञो ना यार तंग न कर न कर रुपए ए 20 में हाफ मिले तो बा हे 30 में ठाऊ एड़ो अलाव कराए तो न यो ए मानी खाए तो अरे छद चंद्रा वठ 30 मोटा न माखे खण पईजी बस हलो न पाना अबा मुके डा दींदो तू 30 दी मां जी त जान छद मरन न कर पे रोज खाइंदे हां रोज बाबा तू आ न तोखे मां 30 दी तुमो हां ठीक है वन्यो बेली असा के ढाउ काणो दे टपा न हाय हाय पानी तो एक गिराव भी न बचाई जाए न बचाई तुम वन्यो हाय 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 तेरे रोज में कुरान ते मां भी 30 तुंजे ला खुला कराए रख तुम रोज वाह वाह पानी भी फिर जो आंदो ता बा कुरान बाकी छोरो सट जी वेंदो इए कुटबो गढ़ वांगे